हींअर हिकिड़े कमरे में सुकून सां आराम सां सुम्ही पओ। पंहिंजूं अखियूं बंदि कयो। हींअर आराम सां वॾा वॾा साह खणो। साह जॾहिं अंदरि खणो, ज़हन में 4 ॻणियो। साह जॾहिं ॿाहिरि कढो, ज़हन में 6 ॻणियो। आराम सां साह खणो, आराम सां साह ॿाहिरि कढो। कोई पाण ते शिक न कयो, कोई ज़ोर न ॾियो, बसि सुकून सां साह खणो। हींअर ध्यानु लॻायो, जॾहिं साह अंदरि थो वञे कीअं महसूस थो थिए। जॾहिं साह नक मां वञे थो कीअं थो महसूस थिए। अगरि साह वात मां वञे थो त कीअं थो महसूस थिए। जॾहिं साह ॿाहिरि थो निकिरे, ॾिसो कीअं थो महसूस थिए। सिर्फ़ु महसूस कयो, सिर्फ़ु ध्यानु लॻायो। सिर्फ़ु साह अंदरि थो वञे, ॿाहिरि थो अचे, सिर्फ़ु उन ते ध्यानु लॻायो। साह अंदरि थो वञे, ॾिसो त सीनो ॿाहिरि थो अचे या पेट ॿाहिरि थो अचे। साह जॾहिं ॿाहिरि थो अचे, सीनो अंदरि थो वञे, पेट अंदरि थो वञे। सिर्फ़ु ध्यानु साह ते। कोई ज़हन में ख़्याल थो अचे, का सोच थी अचे, का याददाश्त थी अचे, ईअं महसूस कयो सिर्फ़ु याददाश्त आहे, सिर्फ़ु ख़्याल आहे। इहो हाणे नाहे, इहो हाल नाहे। हाल इहो आहे त तव्हां साह खणी रहिया आहियो। पंहिंजो गौर वरी साह ॾांहुं छिके अचो। ॾिसो साह कीअं अंदरि वञे थो, कीअं ॿाहिरि अचे थो। ख़्याल ज़हन में अचनि था, उन्हनि खे बसि हिकिड़ो ख़्यालु करे ॾिसो। सिर्फ़ु ख़्याल आहे, न सुठो न ख़राबु। सिर्फ़ु ख़्याल आहे, सिर्फ़ु सोच आहे, सिर्फ़ु हिकु यादि आहे। साह ते ध्यानु ॾियो। साह अंदरि खणो था, कीअं थो महसूस थिए। साह जॾहिं ॿाहिरि था कढो, कीअं थो महसूस थिए। गौर कयो, तव्हांजे जिस्म जा कुझु हिसा थोड़ा थधा आहिनि, कुझु घटि थधा आहिनि, कुझु गरम आहिनि, कुझु वरी गरम घटि आहिनि। बसि सिर्फ़ु ध्यानु लॻायो उते, ॿियो कुझु बि न करिणो आहे। बसि महसूस कयो। महसूस कयो तव्हां जंहिं बिस्तरे ते सुम्हिया पिया हो, उहो कीअं थो महसूस थिए तव्हांखे। तव्हां जूं टंगूं कीअं बिस्तरे ते महसूस थियनि थियूं।
तव्हां जूं ॿाहूं कीअं बिस्तरे ते महसूसु थियनि थियूं, तव्हांजो पूरो जिस्म कीअं बिस्तरे ते महसूसु थिए थो। वरी पंहिंजो ध्यानु पंहिंजे साह ते वापसि आणियो। ॾिसो जीअं साह अंदरि खणो था कीअं महसूसु कयो था, कीअं पेट ऐं सीनो साह सां अंदरि ऐं ॿाहिरि थिए थो। सिर्फ़ु उते ध्यानु लॻायो। ज़हन में ख़्याल अचनि, यादूं अचनि, उन्हनि खे ईअं ॾिसो, न सुठी न ख़राब, बसि सोचूं अचनि, सोचूं वञनि। सिर्फ़ु महसूसु कयो हाणे छा महसूसु करे रहिया आहियो। साह ते पंहिंजो ध्यानु ॾियो, अंदरि साह खणो, वरी ॿाहिरि कयो। सुकून सां साह खणो, हींअर तव्हां चाहियो त इते ई लेटिया रहियो। जॾहिं महसूसु कयो तव्हां रिलैक्स आहियो, तव्हां उथी पंहिंजे ॿिए कम में लॻी सघो था।